ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर करे रहिया आहियूं सांगी मां जिथे दादलो थाणे जी हद में औरत मुबैना कारे इल्ज़ाम हेठ क़त्ल थी वई आहे। ज़रियनि मूजिब ॻोठ वाहुर बुलू में मुस्मान क़त्ल कयो वियो आहे। पुलिस जवाबदार गाजी बुलो ऐं मुमताज़ बुलो खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। औरत खे क़त्ल नाहे कयो वियो, हुन ज़हर वापरायो आहे। गिरफ़्तार जवाबदार जो इहो चवणु आहे। अस्पताल में औरत खे ज़हर पीतल ॼाणायो वियो आहे, जांच कई पई वञे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं सांगी मां जिथे दादलो थाणे जी हद में औरत मुबैना तौर कारे इल्ज़ाम हेठ क़त्ल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुबैर ईंधण। जी ज़ुबैर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, दादलो थाणे जी हद में कारे इल्ज़ाम हेठ औरत खे क़त्ल करे लाश दफ़नाइण जो इंकशाफ कयो वियो आहे। दादलो पुलिस पारां इहो ॿुधायो वियो आहे त इतलाह मिलियो हो त ॻोठ वार बुलो में कारोकारी इल्ज़ाम में नाले मुस्मान शरीफ़ा ज़ाल गाजी बुलो खे क़त्ल कयो वियो आहे, जंहिंखे पिञल बुलो सां कार जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल करे लाश लालपी में दफ़नायो वियो आहे। दादलो पुलिस इहो पिणु ॿुधायो त इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लॉकअप कयो वियो आहे। जन ॿुधायो आहे त औरत खे क़त्ल न पर उन ज़हर पीती हुई, ज़हर पी करे ख़ुदकशी कई हुई। जंहिंखे जवाबदारनि इहो बि ॿुधायो त जॾहिं हुन ज़हर पीती हुई बेहोशी वारी हालत में हुनखे असीं तहलका अस्पताल पनो आकिल इलाज लाइ खणायासीं। जवाबदारनि खे पुलिस अस्पताल मां रिकॉर्ड चेक कराइण लाइ खणाए आई तहलका अस्पताल, जिते अस्पताल जे रजिस्टर में जेके एंट्रियूं थियल हुयूं उन्हनि में इहो चेक कयो वियो, जिते औरत ज़हर पीतल एंट्री में ॼाणायल हुई। वधीक दादलो पुलिस ॿुधायो त असीं जांच करे रहिया आहियूं। जी ठीकु आहे ज़ुबैर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।